नाजिया शागिर तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ ज़िले बदीन तरफ़ां 6 यूनिटन जो पहिरियों दौरो बराए तंज़ीमी साल 2021-22 ज़िले सदर वक़ार अहमद कोहरेजो जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिं जी कार्रवाई ज़िले जनरल सेक्रेटरी मोहम्मद असलम टालपुर हलाई। हिन दौरे में ज़िले सदर पारां यूनिटन जी पुराणी बॉडियुनि खे डिज़ाल्व करे यूनिटन खे नई बॉडी ॾिनी वई। साल 2021-22 जो पहिरियों ज़िले दौरो निशात यूनिट नूर मोहम्मद कोहरेजो जो कयो वियो, जंहिं में सदर सहाबुद्दीन कोहरेजो, नायब सदर सदरुद्दीन कोहरेजो, जनरल सेक्रेटरी करीम बख्श जूणेजो, जॉइंट सेक्रेटरी अब्दुल रशीद कोहरेजो, फिनांस सेक्रेटरी नबी बख्श जूणेजो खे मुक़ररु कयो वियो। यूनिट बानू कोहरेजो जो सदर सदाम हुसैन कोहरेजो, नायब सदर करमुल्लाह कोहरेजो, जनरल सेक्रेटरी परवेज़ कोहरेजो, जॉइंट सेक्रेटरी अता मोहम्मद कोहरेजो ऐं फिनांस सेक्रेटरी फारूक मोहम्मद कोहरेजो खे मुक़ररु कयो वियो, जॾहिं त यूनिट तलहार जो सदर मोहम्मद फराज़ टालपुर, नायब सदर मोहम्मद फैसल टालपुर, जनरल सेक्रेटरी एहसान टालपुर, जॉइंट सेक्रेटरी सुल्तान टालपुर ऐं फिनांस सेक्रेटरी मेहरान टालपुर खे मुक़ररु कयो वियो। यूनिट सिटी बदीन जो सदर फैज़ुल्लाह काज़ी, नायब सदर नबी बख्श दोदो जूणेजो, जनरल सेक्रेटरी फज़ुल करीम फ़तहुल्लाह जूणेजो, जॉइंट सेक्रेटरी दानिश टालपुर, फिनांस सेक्रेटरी इलाही बख्श जूणेजो ऐं एज़ाज़ी प्रेस सेक्रेटरी अब्दुल सलाम अरबाब खे मुक़ररु कयो वियो। यूनिट खानसाब अब्दुर्रहमान जो सदर अब्दुल सत्तार कोहरेजो, नायब सदर मोहम्मद इस्माइल कोहरेजो, जनरल सेक्रेटरी अमानुल्लाह कोहरेजो, जॉइंट सेक्रेटरी गुलाम जावेद टालपुर ऐं फिनांस सेक्रेटरी रियाज़ अली कोहरेजो खे मुक़ररु कयो वियो। यूनिट लवारी शरीफ जो सदर आकाश टालपुर, नायब सदर शहज़ाद अली टालपुर, जनरल सेक्रेटरी अब्दुल फारूक जूणेजो, जॉइंट सेक्रेटरी अहमद फराज़ मेमण ऐं फिनांस सेक्रेटरी इमरान अज़ीज़ टालपुर खे मुक़ररु कयो वियो। हिननि विज़िटनि में ज़िले बदीन जे नायब सदर दानिश टालपुर, जॉइंट सेक्रेटरी रहीम बख्श जूणेजो, फिनांस सेक्रेटरी सत्तार बख्श कोहरेजो ऐं प्रेस सेक्रेटरी अब्दुल्लाह जूणेजो सां गॾु निशात ज़िले बदीन जे यूनिटनि जे मेंबरनि भरपूर शिरकत कई। रिपोर्ट हबीबुल्लाह जूणेजो, बदीन।